अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पीरियल सोडल खे चवंदो त तूं इहो फ़ैसिलो न मञ, छो जो हीउ फ़ैसिलो ग़लति थी रहियो आहे। सोडल चवंदो त असांखे हर हाल में ही फ़ैसिलो मञणो ई पवंदो, न त असां वटि ॿी का बि वाट न आहे सोटर वारनि खे छॾाइण जी। उन करे असांखे हर हाल में ही फ़ैसिलो मञणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे रेस शाह निवाज़ चवंदो ॿिन्ही धुरनि खे त अगरि तव्हां मां को अगराई करे थो फ़ैसिले में त उहो चटी ॾिनो वेंदो। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त तूं हर हाल में फ़ैसिले में ज़िद कर, छो जो तूं फ़ैसिले में ज़िद कंदे त पोइ तोखे संग चटी ॾिनो वेंदो, न त संग चटी तोखे हरगिज़ न मिलंदी। ककर चवंदो त सोटर तूं रगो माट कर इन फ़ैसिले खे, मां पाण थो मञायां, ॾिसां त संग चटी मूंखे कीअं नथा ॾियनि। संग चटी उन्हनि खे हर हाल में मूंखे ॾियणो ई पवंदो। अगरि हू संग चटी मूंखे न ॾींदा त मां इन फ़ैसिले खे क़बूल न कंदसि। ऐं ॿिए पासे रेस मंसूर DSP साहब खे चवंदो त अगरि तुंहिंजा माण्हू का अगराई कनि त पोइ मां तुंहिंजी ॿारहं बि घटि न कंदसि, पोइ मां होश विञाए तो वटि पहुचंदसि ऐं पोइ ॾिसजां तुंहिंजो हशर कीअं थो मां कयां। DSP साहब चवंदो त मां पंहिंजे माण्हुनि खे रोके छॾींदो, तुंहिंजी हरकत न कंदा, न ई वरी तुंहिंजे माण्हुनि जी हरकत कंदा। रेस मंसूर चवंदो त मुंहिंजे ॻोठनि जे माण्हुनि खे तंग करे रहिया तुवारो पुलिस, तुंहिंजी इन में भले आहे त तूं पंहिंजे पुलिस खे रोके वठ। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।